डॉक्टर मोहन लाल उकरानी साहब सूबाई वजीर अक़लियती मामला हुकूमत सिंध के गुजारिश कंदासीं तव्हांजे साम्हूं ॿ जुमला फरमाईंदा, पंहिंजे इज़हार ख़्याल करणु फरमाईंदा, जंहिंखां पोइ नौकरियुनि जा ऑर्डर विराईंदा। मोहतरम डॉक्टर मोहन लाल। जाग बिटाई घोट संदड़ी थी तोखे सॾे, मरनि थियूं मारोयूं काबू आहिनि कोट, अच त तुंहिंजी ओट ॾाढनि खे ॾारे विझूं। असांजो पाकिस्तान पीपल्स पार्टी दिल के थाणे बुलाखान जो सदर पीर एजाज जिलानी, हिते विया पाकिस्तान पीपल्स पार्टी जा दिल के जा उहिदेदार, अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जा उहिदेदार शेख अब्दुल्ला, हसीन खासकली, डॉक्टर शबीर जयत्याल, हुसैन खासकली, हिते वेठल असांजा नौजवान भाइरो कोस्तानी वासियो, जीए भुट्टो, जीए मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा, जीए शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा, जीए शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी साहब, अस्सलामु अलैकुम। अॼु हिते अची सच पुछो, जेतिरी अव्हांखे ख़ुशी थी आहे उन खां वधीक मूंखे वधीक ख़ुशी थी आहे, छो त असां शहीद राणी जो ॾिनल प्रोग्राम शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर साहिबा भुट्टो साहिब जो मंशूर, उन्हनि जी ॿारियल लाट, उन्हनि जी जलायल जोत अॼु असीं रोशन करे रहिया आहियूं। ऐं उन जे वाइदे मुताबिक़ जेको मोहतरमा बेनज़ीर भुट्टो वाइदो कयो हो, रोटी कपड़ा और मकान, बेनज़ीर की सरकार 100 सैकड़ों रोज़गार, बेनज़ीर आएगी रोज़गार लाएगी, सो उन हवाले सां असां अॼु कुझु ऑर्डर खणी आया आहियूं ऐं ॿारनि ताईं पुॼायूं था। मुंहिंजा दोस्तो, किन दोस्तनि खे ज़रूरु ख़ुशी थी हूंदी, के दोस्त ज़रूरु मायूस थिया हूंदा, पर आउं उन्हनि दोस्तनि भाइरनि खे, संगत साथियुनि खे, कोस्टन वासियुनि खे इहो यकीन थो ॾियारियां, मायूस थियण जी का ज़रूरत न आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी असांजे शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी साहब इहो पको पर कयो आहे, इहो पको इरादो कयो आहे, कंहिं बेरोज़गार खे बेरोज़गार न छॾींदासीं ऐं उनखे असीं रोज़गार ॾींदासीं, उनखे नौकरियूं ॾींदासीं। इहो ई असांजो वाइदो आहे, इहो ई असांजो वचन आहे, इहो असां वचन पालींदासीं, चाहे असांखे कहिड़ी तकलीफ़ूं थियनि। तव्हांखे ख़बर हूंदी, शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब खे इन नौकरियुनि जे हवाले सां, असांजे प्राइम मिनिस्टर खे इन नौकरी हवाले ॾियण सां 10 साल जेल में विधियो वियो। जेकॾहिं अव्हांखे रोज़गार जे एवज़ असांखे जेल मिले थो त असां इहो 1000 दफ़ा क़बूल कंदासीं, छाकाणि त जेल असांजो ॿियो घरु आहे। दोस्तान, जत मसइला तमामु घणा आहिनि, बेरोज़गार तमामु घणा आहिनि, ऐं अॻिले जेके गवर्नमेंट आयूं आहिनि, मां सम्झां थो त कॾहिं बि एॾे वॾे तइदाद में माण्हुनि खे रोज़गार जो मसइलो हल न थियो आहे, पर वाहिद पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे जीअं सभ खां पहिरीं असां इन मसइले खे खयो आहे। असां हिन साल 50,000 नौकरियूं ॾेई चुका आहियूं ऐं इंशा अल्लाह ताला आईंदे बजट में असां वधि नौकरियुनि जो जी इहा ख़्वाहिश आहे, मुंहिंजी इहा सोच आहे, मुंहिंजो इहो फ़िक्र आहे त कंहिं कोस्तानी माण्हूअ खे बेरोज़गार नथो ॾिसणु चाहियां। जेकॾहिं इंशा अल्लाह ताला जेकॾहिं मुंहिंजे हथ में जे हथां कंहिं ग़रीब जो रोज़गार थो मिली वञे, मां सम्झां थो त इहा असांजी इज़त आहे, इहा पीपल्स पार्टी जी ताक़त आहे। हाणे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तम कंदे असां गुज़ारिश कयूं था पंहिंजे महबूब अॻवान मुख्य महिमान दोस्तनि खे गुज़ारिश कयूं था, तकड़ करण जी ज़रूरत न आहे, अव्हांखे चकर कढण जी ज़रूरत न आहे। सच पुछो, अव्हां ई मुंहिंजा पंहिंजा आहियो, ऐं मुंहिंजा भाउर आहियो, ऐं मुंहिंजा दोस्त आहियो, पर नौकरियुनि जो सिलसिलो पंहिंजे तरीक़ेकार आहे। उन तरीक़े जे हवाले सां असां इंशा अल्लाह ताला सभिनी खे ॾींदासीं। मायूस थियण जी का ज़रूरत न आहे, पर हर कम में देरि थींदी मगर अंधेर कोन थींदी, ऐं इंशा अल्लाह ताला अवां माण्हुनि खे असां ख़ुशहाल कंदासीं, रोज़गार ॾेई अवां ग़रीब माण्हुनि जी जेके चिनूं असीं ॿारींदासीं। छाकाणि त टाइम तमामु घणो थी वियो आहे, निमाज़ जो टाइम आहे। चीफ मिनिस्टर साहब अॼु हैदराबाद अची रहिया आहिनि, असांखे उते बि वक़्तु कमिटमेंट आहे। जामशोर ज़िले में असांखे उते बि ऑर्डर वराइण, मांचंद में विराईंदासीं, कोटड़ीअ में विराईंदासीं, सेवण में विराईंदासीं। इंशा अल्लाह ताला असां पूरे ज़िले जे माण्हुनि खे रोज़गार ॾियण जो पको कयो आहे ऐं इंशा अल्लाह ताला उहो वाइदो पूरो कंदासीं।